बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला मुहम्मदिन व आलिहि त्वाहिरीन अम्मा बाद। रमज़ानुल मुबारक बरकतुन रहमतुन फैज़ ऐं हिदायत के हासिल करण जो महीनो। इन महीने मज़ा ऐं इन जे बरकात ऐं फैज़ मज़ा कामिल तौर ते फ़ाइदो कीअं हासिल करे सघिजे थो। उन वक़्त कामिल तौर ते फ़ाइदो हासिल करे सघिजे थो जॾहिं इंसान जी बंदगी ऐं रोज़ो कामिल हुजे। इंसान जी बंदगी ऐं रोज़े खे कामिल करण जे लाइ उलमाए दीन तरफ़ां कुझु नुक्ता ॿुधाया विया आहिनि। उन्हनि नुक्तनि मज़ा हिकु नुक्तो जेको इंसान जी बंदगी ऐं रोज़े खे ऐं उन जे हर क़िस्म जे अमल खे कामिल करे थो, उहो आहे फ़िक्र ऐं सोच। मरहूम आयतुल्लाह कश्मीरी रोज़ेदार खे रोज़े ऐं रमज़ान मुबारक मथां कामिल फ़ाइदो हासिल करण जे लाइ कुझु नुक्ता ॿुधाया आहिनि। उन्हनि नुक्तनि मथां हिकु नुक्तो जंहिं जे बारे में फरमाइनि था त रोज़ेदार खे घुर्जे त रोज़े जे घड़ियुनि मथां कुझु घड़ियूं मखसूस करे अफ़ज़ल इबादत सां, ऐं उहा अफ़ज़ल इबादत फ़िक्र ऐं सोच आहे। पंहिंजे बारे में, ख़ुदा जे बारे में ऐं ख़ुदा सां जेको बंदे जो इर्तिबात आहे उन बारे में फ़िक्र करे इंसान सोचे। इन फ़िक्र जे ज़रिए इंसान पंहिंजी बंदगी ऐं रोज़े खे कंहिं हद ताईं कामिल करे सघे थो। रसूल ख़ुदा जन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमाइनि था त हिकु घड़ी, हिकु लहज़ो फ़िक्र साल जी इबादत खां अफ़ज़ल आहे। हज़रत अमीरुल मोमिनीन अली अलैहिस्सलाम जन फरमाइनि था त सोच ऐं फ़िक्र नेकी ऐं अमल जी दावत ॾिए थो। बस इंसान पंहिंजे बंदगी ऐं रोज़े खे फ़िक्र जे ज़रिए कामिल करे सघे थो, ऐं इहो फ़िक्र आहे जेको अफ़ज़ल इबादत आहे। इहो फ़िक्र आहे जेको इंसान खे नेकी ऐं अमल ॾांहुं दावत ॾिए थो। मरहूम अब्दुल्लाह शुबर पंहिंजे किताब अख़लाक़ इस्लामी में फरमाइनि था त फ़िक्र जा ॿ क़िस्म आहिनि। हिकु इंसान पंहिंजे अमाल बारे फ़िक्र करे, ऐं ॿियो ख़ुदावंद मुतआल जे सिफ़ात ऐं अफ़आल बारे फ़िक्र करे। पंहिंजे अमाल बारे फ़िक्र करे ख़ुदि पाण खे ॾिसे त आया मां नेक इंसान आहियां या बद आहियां, मुंहिंजूं नेकियूं घणियूं आहिनि या बदियूं घणियूं आहिनि। पंहिंजो मुहासिबो करे ऐं उन सां गॾु हीउ ॾिसे त जेकी इंसान जूं नेकियूं आहिनि आया उहे उन जूं नेकियूं कामिल आहिनि, शक शुबे तरदीद रिया खां पाक ऐं पाकीज़ा आहिनि, या न अहिड़ी क़िस्म जे अमराज़ में मुबतला आहे जंहिं जे नतीजे में उन जूं इहे नेकियूं नाक़िस रहिजी वेंदियूं, नतीजे में कामिल अजर ऐं सवाब न मिलंदो। ऐं अहिड़ी तरह अल्लाह ताला जी सिफ़ात ऐं अफ़आल बारे में फ़िक्र करे। मसलन ख़ुदावंद मुतआल रब, मालिक, माबूद आहे, आदिल आहे, हकीम आहे। उन इंसान जी हिदायत ऐं रहनुमाई जे लाइ अंबिया ऐं रसूल मोकिलिया, किताब ऐं क़ुरान जहिड़े हिदायत जो हिकु कानून मोकिलियो। ऐं अल्लाह ताला नेकीअ खे चाहे थो, बदी ऐं बुराई सां नफ़रत करे थो। नेकीअ ते सवाब रखियो अथाईं, बदी ऐं बुराई ते अज़ाब रखियो अथाईं। जॾहिं न इंसान इहो फ़िक्र करे थो त ख़ुदावंद मुतआल आदिल आहे, हकीम आहे, ऐं अहिड़ी तरह मालिक यौमिद्दीन हिसाब किताब वारे ॾींहं जो मालिक आहे, त इहो फ़िक्र इंसान खे जेको पंहिंजे अमाल बारे आहे ऐं अहिड़ी तरह ख़ुदावंद मुतआल जे सिफ़ात ऐं अफ़आल बारे आहे, इहो फ़िक्र इंसान खे इस्लाह ॾांहुं वठी थो अचे ऐं इंसान खे पंहिंजी तरबियत ॾांहुं वठी थो अचे ऐं तौबह ॾांहुं वठी थो अचे, जंहिं जे नतीजे में इहो इंसान जॾहिं न इन मरहले ते पहुची वियो, यानी पंहिंजी इस्लाह ॾांहुं, तरबियत ऐं पंहिंजे गुनाहनि ॾांहुं मुतवजे थिए थो, जंहिं जे नतीजे में तौबह करे थो, जॾहिं इन मक़ाम ते फ़ाइज़ थी थो वञे न, उन जी बंदगी ऐं उन जी इबादत रोज़ो जेका बि उन जी बंदगी आहे उहा कामिल थी वञे थी, उन जो कामिल अजर मिले थो।
रोज़ो माह रमज़ान मुबारक में एक अहिड़ी इबादत आहे जंहिंजे ज़रिए इंसान माह रमज़ान मुबारक जे बरकतुनि ऐं रहमतुनि ताईं पहुची सघे थो, हासिल करे सघे थो। लिज़ा इंसान खे घुर्जे त रमज़ान मुबारक जे फैज़ खे हासिल करण जे लाइ ज़रूरी आहे त रोज़े खे ऐं पंहिंजे बंदगीअ खे अफ़ज़ल ऐं कामिल बणाए ऐं रोज़ो ऐं बंदगी फ़िक्र जे ज़रिए ई कामिल थी सघे थो। ऐं छाकाणि त इहो फ़िक्र अफ़ज़ल इबादत आहे, बल्कि इन खां वधीक न फ़क़ति फ़िक्र अफ़ज़ल इबादत आहे, बल्कि कुझु रिवायात में इन फ़िक्र खे इबादत जो रूह ऐं हक़ीक़त चयो वियो आहे। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जन फरमाइनि था, लैसल इबादतु कसरत सलात व सौम। इबादत हीअ न आहे त इंसान घणी नमाज़ूं पढ़े, घणा रोज़ा रखे, यानी कसरत तादाद इबादत न आहे, बल्कि इबादत छा आहे? इन्नमल इबादतु अतफक्कुरु फी अम्रिल्लाह। बल्कि इबादत हीअ आहे त इंसान अल्लाह जे अम्र में फ़िक्र करे। व सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि ताहिरीन।